अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी प्रोग्राम कलमकार सां गॾु अव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। हिन प्रोग्राम में असां सां गॾु जेका शख़्सियत मौजूदु आहे उनजो नालो आहे वहीद मोहसिन। वहीद जे सुञाणप जो हवालो शाइरी बि आहे, पर मुंहिंजे लाइ जेका वहीद जी ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हू ॿाराणे अदब जो हिकिड़ो सुठो राइटर आहे। संदसि 4-5 किताब कहाणियुनि जा जेके ॿाराणे अदब जूं कहाणियूं आहिनि उहे लिखियल आहिनि। वहीद तव्हांखे वेलकम, भलीकार, महिरबानी, लख कुर्ब। तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? बिल्कुलु, अल्लाह जा एहसान। असां वटि ॾिठो वञे त शाइरी जाम पई थिए, जी, कहाणी बि लिखिजे पई। ॿाराणे अदब ते ॾाढो घटि कमु थियो आहे जी, जॾहिं त उन जी ज़रूरत ज़ाहिर आहे। जीअं ॿारनि जे असां कोशिशि कंदा आहियूं त ॿारनि खे सुठी तालीम ॾिजे जी, उन्हनि जी न्यूट्रिशन सुठी हुजे, खाद खुराक सुठी हुजे, बिल्कुलु उन्हनि जे वाधवी जे लाइ सुठो माहौल हुजे। इन्हनि सभिनी लाइ असां स्कूल बि चूंडियूं था सुठा सुठा पंहिंजे ॿार लाइ, जी, तालीमी इदारा, उन्हनि जे खाद खुराक जूं शयूं सभु उन्हनि जो ख़्यालु कयूं था, पर ॿाराणे अदब ते असांजो एतिरो ध्यानु न आहे, जेका तमामु सख़्तु ज़रूरत बि आहे। हा, तव्हांखे ही ख़्यालु कीअं आयो? एॾो सुठो ख़्यालु। बिल्कुलु, मां पाण जॾहिं ॿार हुयुसि, स्कूल पढ़ंदो हुयुसि, त उन दौरान ॿाराणो अदब मूं पढ़ियो पए। माहवार गुलफुल उनखे पढ़ंदा हुआसीं, उन में लिखंदा बि हुआसीं। त उन वक़्त खां वठी मूं हिकु ॻाल्हि महसूसु कई त असां वटि शाइरी तमामु घणी तख़लीक़ थी रही हुई ऐं कहाणी ॾे तवजो ऐं मज़मून निगारी ॾे तवजो घटि हुयो। पोइ मूं हिकिड़ी ॻाल्हि इहा पंहिंजे ज़हन में रखी त मूंखे एज़ अ कहाणीकार जेको आहे पंहिंजो जेको रोल आहे उहो अदा करिणो आहे। मूं पहिरियों किताब बि जेको ॿाराणे अदब खे ॾिनो, बुराईअ जो बदिलो, उहो बि कहाणियुनि जो मजमूओ हुयो। हिते नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त तव्हांजे जेके मूं वटि हिन वक़्तु मौजूदु आहिनि ॿारनि जे कहाणियुनि जा किताब, जी भाऊ, उहे 3 आहिनि। हिकिड़ो आहे नंढड़ी ॿेड़ीअ जे नाले सां, नंढड़ी परी, नंढड़ी परी, ॿियो आहे काग़ज़ जूं ॿेड़ियूं, ऐं टियों आहे बालक धरतीअ टांडाणा। इन खां अलावा बि शायदि तव्हांजा 2-3 ॿिया बि मजमूआ आहिनि जेके हिते न आहिनि। बिल्कुलु, हिते उहे मौजूदु न आहिनि। बुराईअ जो बदिलो, उहो जेको आहे कहाणियुनि जो पहिरियों किताबु मुंहिंजो उहो छपियो, ऐं सिंधी अदबी संगत शाख रुस्तम तरफ़ां जेको आहे मां पाण उतां जो सेक्रेटरी हुयुसि, उन दौरान मां उहो पब्लिश करायो। ऐं उन खां पोइ मुंहिंजो ॿियो किताबु जेको कहाणियुनि जो आयो उहो पोपट पब्लिकेशन वारनि जेको आहे छपियो, महिमान झिरकी। उहो कहाणियुनि जो किताबु हुयो ऐं उन में तमामु घणी मूं जेको आहे महिनत कई। महिमान झिरकी कहाणियुनि में कॾहिं अव्हांखे उनजो मुताइलो मां कराईंदुसि। हिन वक़्तु किताबु अणलभ आहे, हुनजी जेका पब्लिकेशन हुई उहो तक़रीबन उहे पूरी थी वई। त जॾहिं ॿियो एडिशन क़ुर्बान मंगी साहब उनजो आणींदो त अव्हांखे किताबु पेश कंदासीं। तक़रीबन 1 साल जेको आहे पूरो मां उन कहाणियुनि जो रिव्यू कयो, पाण उनजो अभ्यास कयो पए ऐं उन्हनि में सुधारो आंदो ॿोलीअ जो। त पोइ जॾहिं मां उन मां मुतमिन थियुसि, पोइ उनखे मां पब्लिश करायो ऐं सुठी पज़ीराई मिली उन किताब खे, दोस्तनि पसंदि कयो ऐं बहितर वैराइटी वारियूं कहाणियूं हुयूं ऐं पंहिंजे ई समाज मां जुड़ियल कहाणियूं हुयूं जेके असांजी ज़िंदगी जी अक्कासी कनि थियूं। न, इन्हनि शयुनि जी मां वरी बि तव्हां सां इहो ई चवंदुसि, इन ॻाल्हि जी ज़रूरत तमामु घणी आहे। असांजो ॿारु जॾहिं हाणे स्कूल ॾांहुं मोटी थो अचे त फ़ोन थो खणे, हा, पर केॾो सुठो थिए जेकॾहिं हू सिंधीअ में या पंहिंजी ॿोली जेका बि आहे हुनजी उन में हू ॿाराणियूं कहाणियूं पढ़े त उनजे कुझु ज़हनी वसत में बि इज़ाफ़ो थिए जी, ऐं हिकिड़ो बुक रीडिंग जी जेका आदत आहे उहा पए। असांजो माण्हू ज़ाहिर आहे हिकिड़े ॿार खां ई कमु शुरू थी। बिल्कुलु, तव्हां ॿार में हिकिड़े बुक रीडिंग जी आदत विझंदव त उहो वॾो बि थींदो, किथे बि हूंदो त किताबु पढ़ंदो। सही ॻाल्हि, ॿारनि में ई न हूंदी त उहो वॾो थींदो त पोइ बि उनखे इंट्रस्ट न हूंदो। बिल्कुलु, छो त उहा शइ उनजे मिज़ाज में शामिलु थी वेंदी। किताब पढ़णु इहा बि हिकिड़ी ट्रेनिंग आहे न। ट्रेनिंग आहे। स्कूल त ॿारु वञणु न चाहींदो आहे, सही आहे, पर असां मोकिलींदा आहियूं, ट्रेनिंग आहे, मोकिलींदा आहियूं, हू ट्रेनिंग कंदो आहे, हिकिड़ो तजुर्बो हासिल करे थो। उहो बि हिकिड़ो जीअं ज़रूरी कमु आहे, ईअं असांखे ही बि हिकिड़ो
ज़रूरी कमु सम्झी बिल्कुलु पहिरीं ॻाल्हि त असां सम्झूं ई कोन था त इहो ज़रूरी कमु आहे, शायदि इन करे इहो न थी सघियो आहे। ज़रूरी कमु सम्झी ॿार जे हथ में किताब ॾिजे, बाबा पढ़, पोइ ठीकु आहे उनजो इंट्रस्ट हुजे, स्पोर्ट्स जो हुजे त स्पोर्ट्स जो किताब ॾिजे। हा, तव्हां खे ज़ाहिर आहे शुरूअ में इन कम में छाजे करे इहो पॉपुलर कमु त आहे कोन असां वटि, हा, जीअं शाइरी पॉपुलर, बिल्कुलु शाइरी पॉपुलर, ही एतिरी पॉपुलर सिंफ नाहे अदब में, हिन करे तव्हांखे शुरूअ में शायदि नाउमीदियूं ॾिसणियूं पयूं हूंदियूं, कुझु मायूसियूं ॾिसणियूं पयूं। हा, न मां पंहिंजे तजुर्बे जी ॻाल्हि असां शेयर ज़रूरु ज़रूरु। त उन में जॾहिं पहिरियों किताब मूं पब्लिश करायो पाण, त तक़रीबन असां उन जूं 1000 कापियूं पब्लिश करायूं मां, ऐं उन जी मां क़ीमत बि जेको आहे उन दौर में 5 रुपया असां क़ीमत रखीसीं, तमामु थोरी। हा, थोरी क़ीमत हुई ऐं सस्ताइप जो दौर हुयो। त मूं चयो त जॾहिं असां कंहिं स्कूल में खणी वञूं किताब, त ॿार माना ख़ुशीअ सां उहो किताब ख़रीद करे सघे उन जी हैसियत आधार ते, छो त गवर्नमेंट साइड जेके ॿार पढ़नि था उहे तक़रीबन असांजे लोअर मिडिल क्लास जा ॿार आहिनि, ऐं अपर मिडिल क्लास जा बि ॿार उन में मौजूदु आहिनि, छो त असां सां गॾु ख़ुदि वॾेरनि जा ॿार बि स्कूल पढ़िया पंहिंजे दौर जी जेकॾहिं असां भेट कयूं था, पर हिन वक़्तु जेको रुझान आहे उहो प्राइवेट स्कूल ॾे वधीक आहे अपर क्लास जो। त मूं इहा ॻाल्हि सोचे उन जी क़ीमत बिल्कुलु मुख़्तसिर रखीसीं त असांखे कमाइणो बिल्कुलु न आहे। इहो हिकिड़ो जज़्बो हुयो ॿाराणे अदब जी ख़िदमत जे लाइ, हिकिड़ो माना मुंहिंजो क़दमु हुयो, शुरूआती क़दमु, मुंहिंजो पहिरियों किताबु हुयो, ऐं तक़रीबन उहो 1000 कापियूं असां हिकिड़े महीने में उहे माना असां खपाए विकिरो थी वियूं। कंधकोट, कशमोर, गोसपुर, लाड़काणो, शिकारपुर, तक़रीबन सखर, इन्हनि स्कूलनि ताईं असां माना उहो किताबु पहुचायोसीं, ऐं ॿारनि पढ़ियो, तमामु सुठो लॻो। ऐं जंहिं दोस्तनि पढ़ियो, ॿी वॾी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं ॿाराणो अदब मुंहिंजो किताबी सूरत में आयो या ॿियनि मैगज़ीन में छपिबो हुयो, त असांजो हिन वक़्तु नौजवाननि जो पॉपुलर लेखक आहे अवेस भुट्टो साहिबु। अवेस पाण जेको आहे इज़हार कयो त भाऊ अव्हांजे लिखणनि मां असां उत्साह वठी करे लिखणु शुरू कयोसीं। त मूंखे उन जी इहा ॻाल्हि ॾाढी माना उत्साहींदड़ लॻी, त मूं सोचियो त हीउ जेको मुंहिंजो ॿाराणे अदब ॾे क़दमु आहे, मुंहिंजो जेको सफ़रु आहे उहो सफल आहे। हा, इहे जेके 2 हवाला ॾिना तव्हां, इहे वाक़ई कामयाबी आहे। हा, कामयाबी आहे। अच्छा, ॿाराणे अदब खां सवाइ मूं वटि हिते तव्हांजो शाइरीअ जो मजमूओ आहे, जी बाबू, कोरोना जंग जहिड़ी आहे। जी, हीअ बि पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़र्द किताबु आहे, छाजे कारण जो हीउ सॼो शेरी मजमूओ जी जेको 80 सुफ़नि ते मुश्तमिल आहे, इहो सॼो कोरोना जे हवाले सां ई उन लॉकडाउन जे सूरत हाल जे हवाले सां ई बिल्कुलु। हा, हिन में किताब जी हिकिड़ी इनफ़रादियत जेका आहे मां तव्हांखे ॿुधायां त ही हिकिड़े वज़न ते 2 रुकन मुफ़ाइलुनि ते मूं नज़्म तख़लीक़ कया आहिनि, तमामु सुठो, ऐं तक़रीबन हिन में 47 नज़्म आहिनि जेके कंप्लीट कोरोना जे मौज़ू ते आहिनि, ऐं उन लॉकडाउन जे दौरान जेको आहे शाइर पंहिंजी कैफ़ियत जेको आहे कीअं थो बयानु करे, कीअं महसूसु कयो मूं कराची में रही करे या शिकारपुर में मुंहिंजो वञणु थियो त मूं उते छा महसूसु कयो, त माना हिन ॿिन्ही शहरनि जो हिकिड़ो माना ईअं सम्झो त मूंखे 2 ख़ाका ज़हन में हुया। न, तमामु सुठो, इहो पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो मुनफ़र्द तजुर्बो आहे शाइरीअ में। ऐं मां सम्झां थो त मुंहिंजे दोस्त बि हिन जो मुहाग लिखियो, डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलगी, हुन मूंखे इहो चयो त दादा हीउ अव्हांजो किताबु जेको आहे दुनिया जो पहिरियों किताबु आहे शाइरी जे हवाले सां, जेको सिर्फ़ु कोरोना जे मौज़ू ते माना अव्हां हिन में नज़्म जेको लिखिया आहिनि। त मूंखे ख़ुशी महसूसु थी त वाक़ई जेको मूं कमु कयो आहे त हिकिड़ी वबा जे हवाले सां जेको मूं पंहिंजनि जेको आहे जेका दोस्तनि में या पंहिंजे क़ौम वारनि में जेको मूं हिकिड़ो जज़्बो पैदा कयो, उनखे हौसलो अता कयो पंहिंजी शाइरी जे ज़रिए, त मूंखे ख़ुदि उत्साह मिलियो उतां। न, तोड़े जो इन मौज़ूअ ते तक़रीबन सुठनि लेखकनि या असांजे सभिनी दोस्तनि लिखियो आहे, बिल्कुलु, पर हिकिड़ो सॼो किताबु उन ते हुजणु ईअं कंहिंजो न आहे। हा, इहो क्रेडिट तव्हां ॾे थो वञे। बाक़ी ज़ाहिर आहे हिकिड़ो शाइर जेको एहसासु थिए थो फ़र्द समाज जो, जी बाबू, उहो इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾाढो डीपली, गहराईअ सां महसूसु करे थो जॾहिं सभु कुझु बंदि थो थी वञे, सही ॻाल्हि, हिकु वबा जे करे, ऐं जेको ज़रूरी बि आहे
हा हिकिड़ो ज़रूरी ज़रूरी आहे। एहतियात करण बि त ज़रूरी आहे, एहतियात बि ज़रूरी आहे, पर बिल्कुलु। उन एहतियात सां गॾु जेके माण्हू ॾिहाड़ीअ वारा आहिनि, हा। जेके मज़दूरी था कनि, उहे केतिरो मुतासिर थियनि था, बिल्कुलु उन्हनि केतिरो भोॻियो आहे, उन्हनि केतिरो भोॻियो आहे, उन दौर उहो में। हिकिड़ो शाइर, हिकिड़ो हिसास माण्हू महसूसु करे थो ऐं लिखे थो। सही ॻाल्हि आहे। ज़ाहिर आहे तव्हां बि अहिड़े ई नमूने लिखियो आहे। बिल्कुलु। असां चाहींदासीं त तव्हां कुझु पंहिंजो शाइरीअ जे हवाले सां या का अहिड़ी शइ बिल्कुलु मां नाज़रीन खे ॿुधायो प्रोग्राम में। बिल्कुलु शाइरी अव्हांखे ॿुधायूं था। हिन मां जेको आहे कोरोना जंग जहिड़ी आहे, हा। क़दम पंहिंजा संभाले हल, किथे ग़लती रहे न का, अज़म पंहिंजा संभाले हल। त ग़लतीअ जी गुंजाइश वाक़ई कोरोना जहिड़ी वबा में हा आहे कोन। माण्हू बेहतियाती कंदो त बीमार थींदो, ऐं बीमारी उहा केतिरी सीरियस थी सघे थी हाणे त सभिनी खे ख़बर आहे। हाणे सभिनी खे ख़बर आहे, तक़रीबन जेको आहे उनजी घणी प्रोपेगेंडा थी चुकी आहे अवाम ताईं। ऐं इहो सुठो आहे, सुठो अमल आहे। एॾी आगाही सभिनी ताईं आगाही पहुची वई जो माण्हुनि एहतियात कयो, वैक्सीनूं करायूं। बिल्कुलु साईं सर, गज़ल जेको आहे अर्ज़ु आहे, मूं ताज़ो जेको आहे मोहतरम मुजतबा राशती जो तसव्वुफ़ ते हिकिड़ो किताबु स्टडी में आंदो, तक़रीबन 3 किस्तनि में मूं पढ़ी पूरो कयो। उनखां पोइ मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो माना शाइराणो ख़्यालु आयो ऐं उन दौरान ई मूं गज़ल लिखियो, अव्हांजी नज़र कयां थो। वक़्तु बि फिरणो घिरणो आहे, वक़्तु बि फिरणो घिरणो आहे, तोखे अॻिते वञिणो आहे। दुनिया जी दानिश सां हलंदे फ़लसफ़ो गूढ़ो पढ़णो आहे। इश्क जो रस्तो जबलनि वांगे, इश्क जो रस्तो जबलनि वांगे, पंधु अञा बि करिणो आहे, पंधु अञा बि करिणो आहे। फितरत तो ते अॼु थी महिरबान, फितरत तो ते अॼु थी महिरबान, सदियूं जी मरणो आहे, मरणो आहे। निगाह पिरीं जी हयात वांगे, निगाह पिरीं जी हयात वांगे, दरिया समुंड तरणो आहे। नौजवान पंहिंजो फ़र्ज़ु निभायो, नौजवान पंहिंजो फ़र्ज़ु निभायो, खाल अव्हांखे भरणो आहे। वक़्तु बि फिरणो घिरणो आहे, तोखे अॻिते वञिणो आहे। मन में रखंदे थकिजी पवंदे, मन में रखंदे थकिजी पवंदे, सूर सॼण सां सलणो आहे। मोहसन तईन करिणो पवंदो, मोहसन तईन करिणो पवंदो, बार कुल्हनि ते खणणो आहे। वक़्तु बि फिरणो घिरणो आहे, तोखे अॻिते वञिणो आहे। तमामु ही गज़ल हुयो, अव्हांजी नज़र महिरबानी महिरबानी। मोहसिन तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में आया, असांखे वक़्तु ॾिनो। वरी तव्हांखे ईअं कॾहिं कॾहिं सॾींदा रहंदासीं। बिल्कुलु। तव्हां असांजे प्रोग्राम में ज़रूरु इहो सिलसिलो जारी रखिजो। अचण लख कुर्ब, महिरबानियूं, तमामु सुठी ॻाल्हि। नाज़रीन, अॼोकी प्रोग्राम में जेका वहीद मोहसिन सां ॿाराणे अदब ऐं कोरोना ऐं मुख़्तलिफ़ शाइरीअ जे हवाले सां कचहरी थी, यकीनन अव्हांखे उहा पसंदि आई हूंदी। ईंदड़ हफ़्ते ताईं इजाज़त ॾींदा। लीडर टीवीअ जो ही चैनल सब्सक्राइब कंदा। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।